अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सही तव्हां नालो? मां जो नालो अर्तुल गादी। अच्छा, तव्हांजी ख्वाहिश छा आहे? अर्तुल गादी थियणु चाहियां। अच्छा, पढ़ाई वढ़ाई को ॿियो कुझु बि न? न हाणे फिल्मनि में तव्हां थियणु चाहियो था? पढ़ाई वढ़ाई तव्हां छॾी? छॾी ॿियो कमकार कहिड़ो कयो था? ॿियो इहो सिखूं था। भई अलाह छा सम्झो था कामयाबु थींदो न थींदव? अल्लाह मालिक हे ते ई सिखंदा सभु। अर्तुल गादी सां जेको आहे ईअं बि न थींदो आहे, पढ़ाई बि लाज़मी आहे ऐं इन में अॻ में पढ़ाई पोइ हा पढ़ाई बि लाज़मी आहे ऐं जेको आहे हुन में हुनुर बि लाज़मी आहे। अर्तुल गादी ईअं अर्तुल गादी न थियो आहे, हुन में पढ़ाई बि आहे ऐं जेको आहे हुन में पंहिंजो हुनुर बि आहे। बिल्कुलु तव्हां पढ़ाई कंदव त तव्हां अर्तुल गादी थींदव। लाज़मी न आहे जो सिर्फ़ु अर्तुल गादी रखजनि, पढ़ाई बि कयो तव्हां, पढ़ी बि सघो था ऐं उन खां पोइ कॉलेज पढ़ी सघो था ऐं पंहिंजो ड्यूटी बि वठी सघो था। जो असुलु पढ़ाई न आहे त माण्हू जो कमकार करे। हाँ दोस्तों, हिन भाउ को असां पुछा कईसीं त हे चए थो मां अर्तुल गादी थियणु चाहींदुसि ऐं हिन दोस्तनि को पुछा कयूं त हे छा थियणु चाहींदा। हा भाउ तव्हां छा करणु चाहियो था हिन ज़िंदगीअ में? फौजी। तव्हां फौजी थियणु चाहियो था? पोइ पढ़ाई वढ़ाई कीअं हले थी? सुठी हले थी। है ना, माशाल्लाह। तव्हां छा थियणु चाहियो था भाउ? अर्तुल गादी। अर्तुल गादी, वाह वाह। तव्हां? अर्तुल गादी। अर्तुल गादी। तव्हां? पुलिस वारो। सही है, फौजी थियण वारो आहे हे अर्तुल गादी, हे बि अर्तुल गादी ऐं हे जेको आहे पुलिस वारो। तव्हां दर? अर्तुल गादी। अर्तुल गादी। भला अर्तुल गादी को अहिड़ो आहे छा? बस अर्तुल गादी छोकिरा चवंदा। सर तव्हांखे छा चवणो आहे भाऊ? तव्हां छा थींदो भाई? हे बाबा विड़दो आहे हे विड़दो छोकिरो, हे पढ़दो न।